सवालात अल्लाह बि हाज़िर नाज़िर आहे, नबी करीम बि हाज़िर नाज़िर आहे। इहो कीअं? अल्लाह ताला फरमाए थो इन्नहू हुवस समीउल बसीर, मां अल्लाह समी बसीर आहियां। वरी ॿी आयत में अल्लाह ताला फरमाए थो वजअलनाहु समीअम बसीरा, मां अल्लाह इंसान खे बि समी बसीर बणायो आहे। अल्लाह बि हाज़िर नाज़िर, नबी बि हाज़िर नाज़िर। कीअं? मां थो चवां अल्लाह बि समी बसीर, तूं बि समी बसीर। ॿुधाए कीअं? अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब थो चए मौत बि मां ख़ल्क़ियो आहे त हयाती बि मां ख़ल्क़ींदो आहियां। सॼे जहान जो ख़ालिक़ बि हुवल ख़ल्लाकुल अलीमुल हकीम। रब करीम ख़ल्लाक आहे, ख़ल्क़ खे पैदा कंदड़ आहे। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो ईसा अलैहिस्सलाम इन्नी अख़्लुक़ु लकुम मिनत्तीन कहैअत तैर फ़अनफ़ुख़ु फ़ीहि फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह। मां ईसा अलैहिस्सलाम चीकी मिट्टी ॻोहे पिनोड़ो ठाहे पखीअ जी शकिल बनाए ख़ालिक़ बणिबो आहियां, पोइ उनखे फूक ॾींदो आहियां त उहो पखी थी उॾाणो हलियो वेंदो आहे। अख़्लुक़ु लकुम माना मां ख़ल्क़ींदो आहियां। हाणे मूंखे ॿुधाए त ख़ालिक़ केरु आहे? हिते वरी पखी जो ख़ालिक़ केरु आहे? अल्लाह बि ख़ालिक़, ईसा बि ख़ालिक़, अल्लाह बि हाज़िर नाज़िर, नबी बि हाज़िर नाज़िर। तोखे एतिराज़ आहे त मूंखे जवाबु ॾे। शफ़ा केरु ॾींदो आहे? शाफ़ी केरु आहे? अल्लाह। पक? क़ुरान पढ़ायां? पक अथव? पक्का न? चओ भला आयत ॿी पढ़ो। ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो इन्नी उब्रिउल अकमह वल अबरस व उहियुल मौता बिइज़्निल्लाह। मां ईसा नबी अल्लाह पाक जे इज़्न सां बीमारनि खे चङो भलो कंदो आहियां, कोढ़ वारे खे चङो भलो कयां, माउ जे पेटां अंधो ॼमे तंहिंखे सवलो कयां। पर अञा बि मां में पावर वॾो आहे। जेकॾहिं को माण्हू मोल खणी अचो हथु लॻायांसि त जहिड़ो थी पवंदो आहे। जियारींदो केरु आहे? ईसा थो चए मां बि जियारींदो आहियां। चङो भलो केरु कंदो आहे? ईसा थो चए मां बि कंदो आहियां। नबी बि हाज़िर नाज़िर, अल्लाह बि हाज़िर नाज़िर। नबी पाक ईसा अलैहिस्सलाम बि चङो भलो करे, अल्लाह बि चङो भलो करे। कीअं थो करे ॿुधाए? चङो हल अञा तोखे आयतूं घणी ॿुधायां। बाबा मरण खां पोइ जहिड़ो केरु कंदो आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम तो फरमाया रब अरनी कैफ़ तुहिल मौता, मूंखे ॾेखार त तूं मुआ कीअं जियारींदो आहे। अल्लाह से फरमायसि अफल काल अवलम तुमिन, छा तोखे भरवसो कोन्हे? काल बला वलाकिन लियतमइन्न क़ल्बी, भरवसो आहे पर करे ॾेखार त दिलि खे मज़ो त अचे न, इत्मीनान त थिए न। अल्लाह से फरमा फखुज़ अर्बअतम मिन तैर, 4 पखी वठ, पोइ चैनी खे कुह, मुंडियूं धार करे चैनीअ जो गोश्त कीमो कर, पाण में ज़र्रा ज़र्रा हॾा ॼंघूं गुजूं आंड्रा खंभ सभु पाण में मिला कुटे चैनीअ खे पाण में गॾु, पोइ वरी 4 हिसा कर, हिकिड़ो हिसो हिन जबल ते, ॿियो हिन ते, टियों हिन ते, चौथो हिन ते। तूं थो चवीं त कीअं जियारींदो आहे? मां त रब उहो आहियां, मुंहिंजो जियारण त वॾो आहे। इब्राहिम तोखे ई पावर ॾिनो अथमि, सॾु कंदे त तुंहिंजे सॾ सां उॾाणा ईंदा। सुमदो हुन, तूं सॾीने, मां त जियारींदो आहियां पर तूं नबी आहे, तो में ई पावर आहे। सुमदो हुन याती न क साया, तूं सॾींदे त तुंहिंजे सॾ ते जहिड़ा थी उथिया हलिया ईंदा। अल्लाह जे नबी 4 पखी वरिता, कुटे सटे कीमो करे पाण में मिलाए 4 भावना करे रखी, हर हिक जो नालो वठींदो सॾींदो हुयो त उन चैनी ॻोढ़नि गोश्त जे में जेके ज़रड़ा गॼल हा उहे पाण ई पाण निकिता, जिस्म ठहियो, उॾरी अल्लाह जे नबीअ जे हथ में अची लॻा। अल्लाह जो नबी सॾे त मोह जहिड़ो थिए, चओ सुभान अल्लाह। जियारींदो केरु आहे? पोइ हिते इब्राहिम कीअं थो जियारे? कई ॻाल्हियूं। अल्लाह हक़ीक़ी ख़ालिक़। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ख़ल्क़ण जी ताक़त ॾिनी आहे, पंहिंजी कान्हे, अल्लाह हुनखे ॾिनी आहे। चओ अल्लाह हुनखे। शफ़ा केरु ॾींदो आहे? हक़ीक़ी अल्लाह, पर शफ़ा ॾियण जी ताक़त अल्लाह इब्राहिम खे ॾिनी आहे। अल्लाह हक़ीक़ी समीउ बसीर आहे, ॿुधंदड़ आहे, पर अल्लाह तोखे समीउ बसीर बनायो आहे। अल्लाह खे कंहिं
बनायो कोने। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला हाज़िर बि आहे नाज़िर बि आहे। इहो पंहिंजे कुदरत सां हक़ीक़ी हाज़िर नाज़िर आहे, पर हाज़िर नाज़िर बणजण जी अल्लाह खे कंहिं ताक़त ॾिनी कान्हे, पंहिंजी आहे। मुस्तफ़ा करीम जो जिस्म अल्लाह लतीफ़ बणायो आहे। जे महबूब करीम जी रूहानियत काइनात में हाज़िर नाज़िर थिए त इहा अल्लाह जी अता आहे। कंहिंजी अता आहे? अल्लाह जी अता है। अल्लाह जे अता खां सवा नबी खे ताक़त कान्हे, नबी खे ताक़त कंहिंजी ॾिनल आहे? चओ अल्लाह जी। अल्लाह तबारक व तआला जे हाज़िर नाज़िरात पंहिंजे ज़ाती ताक़त सां आहे। मुस्तफ़ा जे लाइ असांजो अक़ीदो आहे त मुहम्मद करीम जी रूहानियत काइनात में हाज़िर नाज़िर आहे। छा हाज़िर नाज़िर आहे बाबा? मुस्तफ़ा जी रूहानियत, उहा कंहिंजे भलाईअ सां? अल्लाह जे भलाई सां। अहिड़े नमूने सां अल्लाह जो बि इल्म ग़ैब आहे। अल्लाह ताला ज़ाती इल्म ग़ैब जो मालिक आहे। मुस्तफ़ा खे ख़ुदा ताला अताई ग़ैब अता फरमायो। अल्लाह जो ॾिनल आहे, सो अल्लाह जे इल्म जे बराबरि न आहे। अल्लाह जे इल्म जी हद कान्हे का। महबूब करीम जो इल्म अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में महदूद आहे, तंहिंजे करे शिरक कोन थींदो। मुंहिंजे हबीब जी हदीस आहे, चओ सुभान अल्लाह। इज़ा सल्लैतुम अलल मय्यित फ़अख़लिसू लहु दुआ। अव्हां जॾहिं जनाज़े जी निमाज़ पढ़ो ऐं पढ़ी फारिग़ थियो त उन खां बाद में जनाज़े खां पोइ ख़ालिस दिलि सां मैयत जे लाइ दुआ घुरो। चओ सुभान अल्लाह। हज़रत अमीर उमर जॾहिं शहीद थियो, चओ सुभान अल्लाह। उन जो जॾहिं जनाज़ो पढ़ियऊं त उन जे जनाज़े में हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम असहाबी मौजूद कोन हो। सम्झो था अलाए न? ॿाहिरि वियो। असहाबनि निमाज़ जनाज़ो पढ़ी सलाम वरायो, वांदा थिया त अब्दुल्लाह बिन सलाम भॼंदो भॼंदो अची पहुतो। जीअं जो असहाब सगोरा हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ी सलाम वराए वांदा थिया त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम हकल कई, इन सबक़तुमूनी फ़िस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ सहाबियो, अमीरुल मोमिनीन उमर जो जनाज़ो त पढ़ी वियो, मां त कोन पहुतुसि, पर तकड़ न कजो, तरसो भला दुआ में त मां शरीक थियां। कंहिं बि असहाबी कोन चयोसि त दुआ आहे कान। छाजी दुआ? पाण बि सहाबी हो, पाण छो पियो तरसाइनि? सभई असहाब तरसी पिया। तव्हांखे ख़बर आहे त हज़रत उमर जे शहादत वक़्तु वॾा जलील क़दर सहाबी हज़रत उस्मान जहिड़ा, हज़रत अली मुर्तज़ा जहिड़ा, सोने हसन हुसैन जहिड़ा, हज़रत अबू हुरैरे जहिड़ा, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जहिड़ा, हज़रत नबी पाक जे चाचे हज़रत अब्बास जहिड़ा वॾा वॾा जलील क़दर सहाबी हुया। कंहिं बि एतिराज़ कोन कयो, सभई तरसिया। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम आयो, महफ़िल में शरीक थियो, पोइ चयो अल्लाह आमीन, पोइ सभिनि दुआ घुरी। मालूम थियो त असहाब जनाज़े खां पोइ दुआ घुरंदा हुआ। ऐं इहो बि साबित आहे त असहाबनि पंहिंजो तरीक़ो कोन हो, रसूलुल्लाह खां सिखियो हो। अॻे तव्हां जा आबा ॾाढा दुआ घुरंदा हुआ, कोन घुरंदा हुआ? अल्लाह हिदायत करेनि, चओ आमीन। ऐब थो कढे, पर मुस्तफ़ा जो ऐब आहे कोन। बे ऐब नबी खे ख़ुदा ऐब खां पाक बणायो आहे। अलाए तुंहिंजो कहिड़ो मतिलबु अलाए थो। बेटा साहब चवंदो आहे, हर दम कन हर नाम, हर दम कन हर नाम, धोन दिहाड़ी धोतिया, मन न गजाऊं मीम सां, कूड़ा कन कलाम, बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को बियो। काबतुल्लाह जो कारो गिलाफ आहे। छा काबो मुकल्लफ आहे या गैर मुकल्लफ आहे? पाण काबे खे तवाफ़ कयूं था, ईअं न थिए। काबतुल्लाह शरीफ़ खे सोन जो दरवाज़ो आहे, काबतुल्लाह खे सोन जो मीज़ाब आहे। पोइ छा पोइ दलील वठूं त काबे खे सोनो दरवाज़ो, असां बि सोनो पायूं? जाइज़ थी पवंदो या? ॾाढी जा वार कारा, मथे जा वार कारा, कपिड़ो बि कारो, इहो त कोई दलील ई कोन्हे। तोबा त दरवाज़ा खोलनि, अब्ताइब मिन ज़ंब कम लाज़िम। निकाह वञण सां कोन थो टुटे। निकाह उन सूरत में टुटंदो आहे जॾहिं माअज़ल्लाह ख़ुदा ताला पनाह ॾे, इंसान कुफ़्र करे विझे। को कुफ़्र जो फेल कई, कुफ़्र जो कलमो इस्तेमालु कई त पोइ ईमान खां ख़ारिज थी करण जे करे निकाह बातिल थी पवंदो आहे। पोइ जेका बि तव्हां उलमा हो, तव्हां सम्झी सघो था त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे करण सां कुफ़्र थींदो आहे।